नारे तकबीर, नारे तकबीर, नारे रिसालत, नारे रिसालत, नारे हैदरी, इन गदीरी बड़ी हैदरी, सलावत बुलंद आवाज़। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम, बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम, अल्हम्दुलिल्लाहि व कफ़ा व सलामुन अला इबादिहिल्लज़ीना इस्तफ़ा, खुसूसन मुहम्मदिनिल मुस्तफ़ा अबिल क़ासिम मुहम्मद व अहले बैतिहि त्वय्यबीन अत्ताहिरीन अल-मासूमीन अल-मुंतजबीन अल-मज़लूमीन الذين أذهب الله عنهم الرجس ويطهرهم تطهيرا إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما अम्मा बादो फ़क़द क़ाल सुब्हानहु व तआला बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मन कान फ़ी हाज़िही अमा फ़हुव फ़िल आख़िरति अमा। सलावत पढ़ो साईं जी ज़ात ते अल्लाहुम्मा। ई अहले बैत जो ज़िक्र मुखां पहिरां बेहतर पढ़ी विया, बाद में मौला जो सुहिणो मदह ख़ान पढ़ंदो। तवज्जो कजो, सैयदा जो जिक्र, अहल बैत जो जिक्र ही घट ना है, जेतरो पढ़े वञो ओतरो घट आहे। कंहिं ज़ाकिर जो मोहताज ना है, कंहिं बानी जो मोहताज ना है। हिकिड़ो वेहे, हिकिड़ो ॿुधे, उहा सैयदा तुंहिंजे तॾे हली। नबियन जो सुल्तान फरमायो ज़ीनत जो पंहिंजे ज़िक्रन खे मुंहिंजे भाउ अली जे ज़िक्र सां। मन काइनात जी ज़ीनत आहे अली जी ज़ात। तवज्जो आहे न? सलवात पढ़ंदा बुलंद आवाज़। काइनात जो करीम हाणे अल्लाह कुरान मजीद में इरशाद फरमाए थो मन बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम मन कान फी हाज़िही अमा फ़हुव फ़िल आख़िरति अमा। जेको हिते अंधो रहियो सो उथंदो भी अंधो। जेको हिते अंधो रहियो उथंदो भी अंधो। पुछण वारे पुछा कई मौला जेको हिते अंधो उते अंधो छा न ॾिसण वारो आहे? छा न ॾिसण वारो जेके अखियूं न आहिनि उहो अंधो? इमाम जन फरमाइनि था न न, अल्लाह नाबीने जी ॻाल्हि ही न कई आहे। अल्लाह नाबीने जी ॻाल्हि ही न कई आहे। मौला ॾसियो त सही उहो अंधो कहिड़ो? इमाम जन फरमाइनि था उहो अंधो ॿियो न आहे जंहिंखे मारिफत अली इब्न अबी तालिब न आहे। जंहिंखे अली जी मारिफत न आहे उहो हिते भी अंधो हुते भी अंधो। तवज्जो कजो, पूरी जिम्मेदारी सां थो पढ़ां। अली जी इज्जत जो कसम, यानी कायनात में अगर ज़ीनतूं जमा थियनि तॾहिं भी अली जी हमसरी नथा करे सघनि। कायनात खे गॾु कर, कायनात गॾु थिए तॾहिं भी अली जी बराबरी नथी करे सघे। तवज्जो आहे न? हिकड़ी हदीस याद अची वई आहे, तव्हां ज़मन कई वञा। हदीस कुदसी जा लफ़्ज़ आहिनि अल्लाह जहन्नम खल्क़े ई नहा। तवज्जो आहे? अल्लाह जहन्नम खल्क़े ई नहा। जे खल्क़ियो थई त दुश्मन अली जे लाइ, अली जे दुश्मन जे लाइ। अञा ॿी रिवायत पढ़ो माशर, जॾहिं कुझु माण्हुनि जा चेहरा लथल हूंदा, हथ पोयां ॿधल हूंदा, पूरी जिम्मेवारी हथ पोयां ॿधल हूंदा, गलन में तोप। अहले माशर पुछंदा परवरदिगारा ही केर हन जंहिंजे बूथ ते
ही केर हंदे जो बूत खराबा नूर रहे कोने मासूम फरमान था उहे चेहरा महशरा रे जहाड़े चोडी जे चंड का वधी के चमकंदा जे मारिफत सा जिक्र हुसैन बुधना है हुसैन जो जिक्र बुधना है चाहिए ये केर जे लाए हिज जा चेहरा खराब हथ बथल चेहरा खराब तो मालिक छा नमाज न पढ़दा समझ है छा रोजा न रखंदा छा इबादत रखंदा मासूम फरमाता तवज्जो कजो छह इमाम का फरके पूछा कई मौला अली सा बुग़्ज़ नमाज थींदी मौला जन फरमाता जे जो बुग़्ज़ अली सा होजे इबादत ही कम जी नथो तवज्जो है अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम शर्त है मोहब्बत अहल बैत जिथे हुनन जी मोहब्बत जो हुक्म आ उता जी गाल हो गया तवज्जो है वो चई सही केरन चई है उहे बदबख्त है न जेके दुनिया में बुग़्ज़ अली जो रखदा जिक्र बुधी अली जो सड़दा अली जो जिक्र जा कमालात हिन में हिकड़ो जिक्र जेको बुधंदो कुछ जवान थींदा कुछ पोड़ा थींदा भला की जिक्र हुसैन जिक्र अली बुधंदा भले हुजन जवान जे सड़दा पोड़ा थी वेंदा जे हुंदा बुढ़ड़ा खिलंदा जवान थी वेंदा अगर इया झलक हुसैन दे इश्क जी दिसणी ते करबला में हबीब इब्न मुज़ाहिर जी दिस हबीब इब्न मुज़ाहिर जी बुढ़ड़ो इश्क अथस हे चे तो भले पोड़ो केडो भी हुजो अगर इश्क अथई त असा जो इश्क नथई त कहजो तवज्जो आहे माना हे करीम हिन जे दरवाजे ते जेको ईंदो आ न वो सलमान थींदो तवज्जो आहे अल्लाह सलवात पढ़वा साईं माना अहल बैत जी मारिफत जरूरी है अल्लाह कुरान में असा के दसो त याद रखो जैसी ताई हिनन जी मारिफत न हुंदव तैसी ताई अमल काबिल कबूल न थव काबिल कबूल न थव मासूम फरमाता असा ताई पुजण जे लाए रस्तो वालिदैन जो वठो अल्लाह ताई पुजण जे लाए रस्तो असा चोडन जो वठो माओ पीउ राज़ी हुंदव त असा भी राज़ी हू भी राज़ी मां एकड़ो मिसाल जा अबे अमा घर जाए करे हज करे हज थींदी केजो थींदो कोई चई वने हज थींदो मासूम फरमाता जेको माओ किर जाए पी किर जाए ज़ियारत ते वने बुआ ज़ियारत मोई दस आवाज हया नथो अचे जे झोल में अली अली करण सेखारे उन ते भौंके थो मासूम फरमाता छिड़ पे न दे मोहब्बत कर मोहब्बत कंदे न ही घराना ही एडा करीम थई तू केडी भी खता कंदे हूं तोखे बख्शे छड़ी तोखे बख्शे मां जी मोहब्बत अच्छा है मोहब्बत छा है मां जी मोहब्बत या है पाण न खाए भी चौंदी पुट खाए पाण न पी भी चौंदी पुट पी पाण न पाए भी चौंदी पुट पाए यही वरी औलाद ॾिसो था चई अबा अमड़ के छॾे आए काथे ए जाथे यतीम मिस्कीन फकीर फुकरा हुंदा चई छो चई अम्मा जो खर्च मुखो बर्दाश्त न पियो थिए अरे जेको माउ पी हिकड़ो पी कमाइण वारो पंज खाइण वारा तोखे पालन पिया तोखो हिकड़ी मां नथी पले मारे वात जिम्मेवारी सां तो बड़ा मासूम फरमान था ओ जेहे पंजे पीर व मां के रजाए करे करबला जी ज़ियारत कई हज कयो हज जे तवाफ जे दौरान मरी वने मासूम फरमान था अल्लाह उनन के चवंदो फरिश्तो वन्यो हिन के जहन्नुम में रसीद कयो छो ही मुंहिंजो दुश्मन आ सादिक इमाम का के पूछा गई मौला मां के गाल है दुश्मन हुन जो की है छो इमाम तो फरमाए इन जे
हस्ती जो नालो माउ थे ऐं उहा माउ जेका चवंदी आहे पुट तूं वञे ख्याल सां जा हालात ख़राब थी वरी अल्लाह हज़रत मूसा अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह पंहिंजे नबी खे बि चए थो तूर ते अचे कदम संभाले खणजां उहा माउ मरी वई जेका दुआऊं ॾींदी उहा माउ मरी वई जेका दुआऊं ॾींदी हुई ख्याल सां अचिजां दुनिया ॾाढी ॾुखी थई माउ मरी मौत खां न ॾुंजंदी आहे माउ चवंदी आहे मां जो वञा मुंहिंजी औलाद जो छा थींदो तवजो आहे इज्जत कंदा कयो तव्हां असां सभु अलाह साईं तौफ़ीक़ ॾे त पंहिंजे बुज़ुर्गनि जी वालिदैन जी इज्जत कयो छो इमाम तो फरमाए वालिदैन जा हक़ अवां ते ईअं जीअं ज़िंदगी में हाणे पुछा कयो की साईं वालिदैन जा हक़ जीअं ज़िंदगी में छा बाबे के याद करणो बाबे जी इज्जत करणी बाबे जी ताज़ीम करणी हाणे ख़बर तॾहिं पवंदी आहे मरण खां बाद त पुट क़बर ते वियो ॼाण कुझु अहिड़ा माण्हू बि हूंदा जेके पीउ जी ख़बर ई न हूंदी त काथे क़बर आहे बाबा जी तवजो आहे मासूम फरमाता मरण खां बाद बि अबो ऐं अम्मा दुआ ॾींदा आहिनि त परवरदिगार असांजी औलाद जी हिकिड़ो शख़्स आयो सरवर काइनात मां पढ़ण कुछ भी चाहियां पर दिल चाहियो त अबे अम्मा दे पढ़ा तवज्जो है हिकिड़ो शख्स आयो सरदार दो जहां सल्लल्लाहु अलैहि वसल्लम काइनात जे सरदार वट नबियुनि जे सरदार वट हिकिड़ो शख्स आयो ऐं चवण लॻो अल्लाह जा नबी दुआ करो मुंहिंजे हक़ में दुआ करो जेका तकलीफ़ दूर थी वञे सरदार तो फरमाए बाबो जी अहिड़ो न थई छा इमाम कोई तो हुंदो ही चई बाबो जिंदा है जी बाबो जिंदा है तो मुखो छो दुआ तो घुराए उन को छो ने मुखो दुआ घुराए तो उन को छो ने सरदार नबी तो फरमाए मुंह टाइम बाबे के जो दुआ घुरे हुते बाबो तो जो तुझे लाइ दुआ घुरंदो हिते मोहम्मद आमीन चवंदो एतिरो मकाम मासूम फरमाइनि था मदीने में सरदार जी ज़ियारत न करे न करबला में हुसैन जी ज़ियारत न करे सके न आयमा जी ज़ियारत न करे सके न जिम्मेवारी सां पढ़ा बस सबा जे अंदाज में अबे अम्मा के ॾिसी करे चवंदो कर तुंहिंजो शुक्र अदा जो तूं हुसैन करण सेखारियो तूं अली करण सेखारियो शुक्र अदा कंदा कयो जो हुसैनी माउन जो अॼु वजूद आहे जो हुसैन जे फर्श अज़ा ते वेठा जंहिंसां माउ राज़ी जंहिंसां पीउ राज़ी उन सां अल्लाह राज़ी जंहिंसां माउ राज़ी उन सां अल्लाह राज़ी ऐं कई अहिड़ा माण्हू आहे लेकिन माउ जो को नेमल बदली कोन थई माउ जी मोहब्बत एतरी आ जेका चए थी त मांजो वजूद कुछ ना है मुझे वजूद कुछ ना है औलाद हर शे मुझी औलाद अली मुर्तजा जो कसम जेका माउ असां सां तव्हां सां एतरी मोहब्बत करे अल्लाह जी आवाज़ अचे माउ तो सां हिक माउ जी मोहब्बत थी करे मां 70 माउन खां वधीक प्यार थो कयां 70 माउन खां छह इमाम वटो बंदो है मौला इहो वरी की असां त अम्मा का घुरंदा हुआ मां ॾेई छॾी दिया अल्लाह का घुरऊं था त ॾे त कोन थो कुझु माण्हू आहिनि अहिड़ा छह इमाम खां पुछा कया मौला असां त घुरी थका आहियूं मालिक ॾे नथो मौला जन फरमाइनि था तुंहिंजे घुरण में कोताही आहे हुन जे ॾियण में देरी न आहे आहे हो करीम आहे हिकिड़ो मिसाल माउ जी मोहब्बत छा आहे माउ बि सभु शइ औलाद खे न ॾींदी न बाज़ार वठी वञे पुट चवंदो अम्मा हे सामान वठी ॾे अम्मा हीअ शइ वठी ॾे
मां चंदी मां तो सदको वने मुजा बजड़ा ही भी खण लेकिन मोहब्बत जी मिजाजी दिस जडे ए वरी जडे पुत्र चाहे अम्मा मुखे माचीस वठी दे अम्मा मुखे पेट्रोल वठी दे मां चंदी पुत्र इहो तुंहिंजे लाइ भी नुक़सान आहे मुंहिंजे लाइ भी त पूरे मुल्क जे लाइ भी नुक़सान आहे इन जे करे इहो तुंहिंजे ॾांहुं जो न आहे अल्लाह आदिल आहे ॼाणे थो अल्लाह आदिल आहे ॼाणे थो पियो हिन खे का शइ ॾींदुमि हिन जी हिमायत में न हूंदी हिन जे लाइ नुक़सान हूंदी अल्लाह चए थो वलक़द करमना बनी आदम मां आदम जी औलाद खे इज़त वारो बणायो आहे मां नथो चाहियां त ही किथे ज़लील थिए आदम जी औलाद के इज्जत वारो बनायो थो मां चाहियां ही नथो त ही मौला पर घुरा तो दे त कोन थो मौला जन ऐ पुछण वारे पुछा गई मौला मोहिब के घट नहीं दुश्मन के घणो नहीं नमरूद के घणो कारून के घणो फिरौन के घणो तवजो आहे अल्लाह इन्हनि के घणो नहीं छा घणन त मयार मासूम फरमांदा न मयार तकवा है मयार मारिफत मयार तकवा है मारिफत जे मारिफत न थ कम जो ना है तवजो है मना तकवा अगर अथस कम अथस तकवा न थ कम ही न थ अली जी इज्जत जो कसम हाने दुश्मन के घणो पांजे के घट मौला जन फरमान था दुश्मन के घणो नहीं चाहिए मुहर अचो ही न पांजे के थोड़ो नहीं चाहिए बार बार अच तो जो बार बार घुरण मुखे पसंद बार बार घुर जवान नहीं बार बार घुर त मुखे तो जो घुरण पसंद आ ये ना है जो पैसे वारो आ ते इज्जत थस ही गरीब आ ते इज्जत न थस न मौला फरमान था वो तो इज़्ज़ो मंतशा वो तो ज़िल्लो मंतशा ज़माने वारन की कोशिशूं नाकाम वेंदियूं मां जो कसम खयो आ त इज्जत भी मां ॾींदो हां ज़िल्लत भी मां ॾींदो हां मौला फरमान था केॾी भी कोशिश कर कंहिंखे ज़लील नथो करे सघे जंहिंखे मां इज्जत वारो बणायो ऐं केॾी भी कोशिश कर कंहिंजी चापलूसी करण जी तेसी ताईं इज्जत ॾींदेसी कोन जेसी ताईं मां न ॾींदोमांइ तवजो आहे अली मुर्तज़ा जी जेका इज्जत आहे न उहा इज्जत असां न ॾिनी आहे इज्जत ॾिनी आहे नबियुनि जे सुल्तान ऐं नबियुनि जे सुल्तान पंहिंजे हिसाब सां न ॾिनी आहे नबियुनि जे सुल्तान बि ॾिनी आहे हुन जे हुक्म तवजो आहे तवजो आहे नबियुनि जो सुल्तान सब खां पहिरियां जेके आज़ान ॾिनी उहो केरु आहे हज़रत बिलाल किथे ॾींदो काथे ॾींदो मदीने में आज़ान ॾींदो मुंहुं काॾे हूंदो हुअसि तवजो आख़िरी जुमिलो मुंहुं काबे मदीने में आज़ान ॾे त काबे ॾे मुंहुं ॾे न तव्हां सां बि काबे ॾे मुंहुं करे हाणे सोणे सरदार आयो जॾहिं मके ते मौला हो त मदीनो हो मुंहुं एॾे कंदा हुआसीं हाणे आज़ान काथे ॾियां पहिरियां त टिबे ते ॾींदो हुउमि आज़ान हाणे आज़ान काथे ॾियां सोणो तो चएसि वञी चढ़ी करे काबे ते ॾे आज़ान जेके जेके अली जो फज़ाइल ॿुधंदा हो तवजो कजो उन्हनि सां मुखातिब ॿिए के सां मुखातिब आहियां ई न अली जी इज़त जो कसम चई हाणे जो आज़ान मथे त ॾियां मुंहुं बि काबे ते कंदो हा मथे आज़ान जो ॾियां उन काबतुल्लाह ते चढ़ी मुंहुं काॾे कयां मौला जन फरमाइनि था परेशान पुछो थियो हा मजमे में तलाश कर अली किथे आ जिथे अली हुजे ओॾे मुंहुं करे आज़ान ॾे जिथे अली हुजे आज़ान उते तवजो आहे फज़ीलतुनि जो बाब अली जो ऐं एॾी फज़ीलत काइनात जे मौला जी जो हिकिड़े शख़्स सासा सहाबी पुछा कई मौला का मौला तहां अफ़ज़ल आहियो या आदम नबी अफ़ज़ल आहे इमाम जन फरमान था असां 14 अफ़ज़ल आहियूं मोहम्मद वाले मोहम्मद अफ़ज़ल आहियूं मौला कीअं इमाम जन फरमान था जनाब आदम खे हवा मिले ई न जेसी ताईं असांजी मोहब्बत जो इक़रार न कई मौला तहां अफ़ज़ल या जनाब सुलेमान नबी अफ़ज़ल इमाम जन फरमान था सुलेमान जी अफ़ज़लियत ॿुधाए चई मौला सुलेमान नबी जी हुकूमत हुई परिंदनि ते चरिंदनि ते हैवानात नबातात परिंदा चरिंदा सभु ताबे हूंदा हा मौला जन पुछा था करनि इहे ताबे कीअं थींदा हा चई मौला
मौला का पूछा गई मौला मूसा नबी अफजल जानता हाँ मौला जन फरमान था फजीलत मूसा बुधा चई मूसा तूर ते वनी कलाम कंदो हो हु कलीमुल्लाह होयो अल्लाह सा गालाइंदो हो मौला जन फरमान था बुध जैसा अल्लाह कलाम करे उनके मूसा कलीमुल्लाह चइबो जे जे लहजे में अल्लाह कलाम करे उनके अली चइबो जे जे लहजे में अल्लाह अली के वडी फजीलतूं ॾिनियूं आहिनि बस फजीलतूं अहिड़ियूं जो कंहिंखे बि न आहिनि कंहिं नबी खे बि न आहिनि ज़िम्मेवारी सां थो हिकु अर्श ते अल्लाह ॻाल्हायो आहे फर्श ते बीबी ज़ैनब ॻाल्हायो अल्लाह कंहिं बि ग़म में न रोआ रही आहे ज़िंदगी या नसीब साईं तकिए बाजत जिन चवनि था तशरीह जा वॾा मर्ज आहिनि ऐं मां उहे चेहरा बि ॾिसां थो जिन जिन उन्हनि जी इक़्तिदा में नमाज़ पढ़ी आहे साईं जन चवनि था मजलिस हुसैन में वञे न ईअं न चओ त मजलिस आहे चओ करबला आहे साईं छो चई मजलिस में ही वाहिद इबादत आहे जिथे बानी तलो विछाए या न विछाए नियत करे साण ज़हरा मरी वेंदी कायनात जा करीम सरदार पढ़ी वना है हमारे रिवायत पढ़ी है उन्हें भी मजलिस में दिल चाहे थी पढ़ी वना बा गुलाम रसूल अल्लाह साईं तुझे वालिदैन की मग़फ़िरत फरमाए जमी मोमिन और मोमिनात की मग़फ़िरत फरमाए अल्लाह साईं जेके बीमार हैं चाचे अख्तियार से मदद की सेहत याद फरमाए अली जी इज्जत जो कसम एक मोमिन जाकिरानी भी न बस चंद्र चढ़ियो मुहर्रम जो मिट्टी ते वेही करे चए थी हाय हुसैन चए हाय हुसैन चई मां निकम का बीबी आई जेका मूंसां गॾु चए थी हाय हुसैन चई इहे ई 10 ॾींहं थिया 10 ॾींहं गुज़रिया इहा बीबी बि मूंसां गॾु हुसैन हुसैन कंदी न ज़ाकिर पढ़ण वारो न न्याज़ हुयो 10 ॾींहं खां बाद हुआ कुझु बीबी तोहफ़ा त खणी आई ऐं चए थी ऐं मोमिना ही वठ मुंहिंजे तरफ़ खां तुंहिंजे लाइ कुझु हदियो आहे चए थी बीबी शर्मसार छो थी करे 10 ॾींहं मूं वटि आई आहियां हुसैन खे रुनी आहे लेकिन मां न मूं वटि न तॾो आहे न मां तोखे पाणी पीआरियो आहे न मां तोखे मानी खाराई आहे बसि हुन बीबी जी आवाज़ थी अचे मूंखे सुञाण 10 ॾींहं तूं मुंहिंजनि खे रुनी आहे मां तुंहिंजे तॾे ते ज़हरा आई ओ कोई अचे ही न अचे ही मत बकिया छड़े बीबी ज़हरा ज़रूरी है अजर अल्लाह के हमें गम में न रोआ रही अल्लामा अली नकन साहब जन जा जुमला हैं साईं जन का कहीं पूछा कई साईं बीबी ज़ैनब जी शहादत जेका है उहा 15 रजब जा 16 ज़िलहिज साईं जन चवनि था न 15 है न 16 अद चादर लथी ज़ैनब शहीद थी वई साईं जन चवनि था जीअं मच्छी पानी खां बगैर नथी रही सघे अली जी धी चादर खां बगैर कीअं रहंदी या ज़हरा कर हाय कर अजर कमल अल्लाह के हमें गम में न रोआ रही हाणे चवनि था चादरूं लायो अल्लाह जाने गरीबन जी का एड़ी रात अची वही शाम गरीबा हुई तो अमीर बाबे जी धी इन रात में का एड़ी लुट जी जो नालो पैजी वस मुसाफिर शाम उलमा पढ़न था ये बीबी वजनी है कायद है अज भी ॾिसो न मुंहिंजी साइण जे रोज़े ते बंदि दरवाज़ा ॾिना पिया कंहिंजो जुमिलो बीबी चए थी पई हुसैन तो वटि हर कोई ईंदो मूं वटि को कोई दुआ घुरो ये रोज़ा खुलनि ज़ियारत करे अचूं हुसैन जे लाइ परचाए अचूं जंहिं बीबी खे कंहिं परचायो अजरकुम अल्लाह अज़ादारान मज़लूम करबला रावी चए थो कुसियो हुसैन मां पंहिंजे लफ़्ज़नि में चवां भेण जो भाउ जो इम्तिहान खत्म हाणे भेण जो इम्तिहान शुरू आहे सब चवनि था शिमर चए थो जंहिंखे वणेव चादरूं जंहिंजूं लाहियो अली जे धीअ ज़ैनब जी चादर मां लाहे ओ बीबी ज़ैनब के हाय करण वारा शल के ॾुखे ग़म में हाय न करे अली जी इज़्ज़त
बीबी जी आवाज जे गाजी अगे त पखिन के उड़न न ॾींदो है ओ गाजी अगे पखिन के बीहण भी न ॾींदो है अॼु शराबी दरवाजे ते बीठा आहिनि